चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि शैतान पंहिंजे मक़सद खे कीअं थो अंजाम ॾिए पियो। उनजे अंदरि असां चङियूं ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन ॻाल्हियुनि खे ॾिसी सघंदा आहियो। शैतान जो मक़सदु आहे मुंहिंजा प्यारो कि उहो कीअं बि करे चाहे थो पियो कि इंसान खे परमेश्वर खां अलॻि करे सघे। ऐं उहो कहिड़ी ॻाल्हियुनि खे इस्तेमालु थो करे पियो। असां कुझु वीडियो ठाहियूं, तव्हां चाहियो त उते ॾिसी सघंदा आहियो। मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल असां आख़िरी वीडियो ठाहियूं पिया इन ॻाल्हियुनि खे खणी त असां लास्ट में हिकिड़ी ॻाल्हि चईसीं कि आख़िरकार जॾहिं शैतान इंसान खे हिन तरीक़े सां भरमाए करे परमेश्वर खां अलॻि थो करे पियो त परमेश्वर जेको आहे उहो शैतान खे ख़तमु छो नथो करे छॾे पियो आख़िरकार, है न। मुंहिंजा प्यारो, उन समय ते ई उन छो न ख़तमु करे छॾी जेॾीमहिल पहिरियों स्वर्गदूत शैतान जेको आहे बणिजो उहो परमेश्वर जे ख़िलाफ़ु वञी करे कमु कयईं त अगरि जे ओॾी महिल ई ख़तमु करे छॾे हा त इंसान खे उहो भरमाए न हा। ॾाढो बढ़िया सुवालु जेको आहे असांखां माण्हू पुछंदा आहिनि मुंहिंजा प्यारो, पर ओॾी महिल ई छो न ख़तमु करे छॾियईंसि या अॼु बि छो उहो कमु करे रहियो आहे, उनखे इजाज़त मिली रही आहे अॼु की तारीख़ में। मां तव्हांखे कुझु कारण ॿुधायां थो पियो, तव्हांखे शायदि तव्हां ख़बर पइजी वेंदी कि छो ओॾी महिल ई उनखे ख़तमु न कयो। सभिनि खां पहिरियों मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे हिकु मिसाल ॾेई करे सम्झाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। हीअं थियो कि हिकु क्लासरूम हुयो, उनजे अंदरि जेको टीचर आहे उहो ॿारनि खे पढ़ाए पियो गणित खे खणी करे, है न। जेॾीमहिल उहो गणित ॿारनि खे पढ़ाए पियो त अचानक सां हिकु ॿारु उथियो ऐं उन ॿार टीचर खे चई, तव्हां खां सुठो मां ॿारनि खे सम्झाए सघंदो आहियां गणित जे बारे में। टीचर खे ख़बर हुई कि हे ॿारु जेको आहे उहो घमंड में इहो ॻाल्हाए रहियो आहे, पर टीचर हुनखे चईंसि, ठीकु आहे अची करे तूं सम्झाए कि छा वधीक बहितर हिनखे करे सघिबो आहे। जेॾीमहिल ॿारु अची करे हुनखे सम्झाइण लॻो गणित खे त ॿार जेके ॿिया ॿुधनि पिया उहे वधीक मुंझी पिया, उन्हनि खे कुझु सम्झ में न पियो अचे छो कि हुन पंहिंजे घमंड में इहे ॻाल्हियूं कयूं हुई मुंहिंजा प्यारो। तेॾीमहिल उन ॿार खे सम्झ में आयो कि हा, मां उन टीचर वांगुरु सुठी तरीक़े सां सम्झाए कोन थो सघां पियो। मुंहिंजा प्यारो, सोची ॾिसो, अगरि जे परमेश्वर बि उन शैतान खे ईअं पहिरें ॾींहं खां ख़तमु करे छॾे हा त कीअं माण्हुनि खे ख़बर पए हा कि परमेश्वर ई आहे जेको सभिनि खां सुठी तरीक़े सां हिन दुनिया खे हलाए सघंदो आहे। परमेश्वर ई आहे जेको सुठी तरीक़े सां हिन संसार खे संभाले सघंदो आहे। उहो ई जेको आहे उहो पवित्र आहे, उहो ई जेको आहे सभिनि खां वधीक धर्मी आहे। छो कि किथे न किथे शैतान जेको आहे उहो ईअं थो चए पियो कि मां ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हांखे संभालींदुसि, छो कि उहो बि ईश्वर बणिजण थो चाहे। मुंहिंजा प्यारो, असां हिन ॻाल्हि खे ॾिठो आहे, इहा बिल्कुलु सेम ॻाल्हि आहे, साॻी ॻाल्हि आहे कि हुन जीअं ॿार घमंड में उथी करे चई ॿारनि खे मां तव्हांखे बहितर ठाहे सघंदो आहियां, बहितर सम्झाए सघंदो आहियां। मुंहिंजा प्यारो, अगरि जे टीचर हुनखे चए हा कि न न न तूं ईअं न करे सघंदो आहीं त ॿारनि जे दिलि में शायदि इहा ॻाल्हि पैदा थी वञे हा कि टीचर नथो चाहे पियो, थी सघंदो आहे हिन ॿार जे अंदरि वधीक क़ाबिलियत हुजे। पर जेॾीमहिल ॿार खे इहा अनुमति मिली न, उनखां पोइ ॿारनि खे पाण ख़बर पइजी वई कि हे जेको ॿारु आहे घमंड में थो ॻाल्हाए। उहो ई मुंहिंजा प्यारो, शैतान खे अगरि जे परमेश्वर ओॾी महिल ई ख़तमु करे छॾे हा त अॼोकी तारीख़ में ख़बर ई न पए हा कि शैतान जेको आहे उहो बुराई जो प्रतीक आहे, उहो संभाले कोन सघंदो आहे, उहो बुराई करण वारो आहे, उहो बुराई हुन मां निकिरंदी आहे, उहो सिर्फ़ु बुराई करण ई ॼाणे। कॾहिं बि इंसाननि खे ख़बर न पए हा कि परमेश्वर ई जेको आहे उहो ख़ाली सुठो परमेश्वर आहे। इन जे करे बि मुंहिंजा प्यारो, ओॾी महिल परमेश्वर शैतान खे ख़तमु न कई। उनखां पोइ मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे ॿुधायां, शैतान खे शायदि इन जे करे बि परमेश्वर ओॾी महिल ख़तमु न कई जेॾीमहिल हुन गुनाह कई हुई, जेॾीमहिल हुन परमेश्वर जे ख़िलाफ़ु वञी कमु कई। किथां खां ख़बर पवंदी कि असां कंहिंजो चुनाव था करणु चाहियूं, शैतान जी ॻाल्हियुनि जो कि परमेश्वर जी ॻाल्हियुनि जो। मुंहिंजा प्यारा, सोचो अॼोकी तारीख़ में अगरि चुनाव ई न हुजे त कीअं ख़बर पवंदी कि असां कंहिंजी ओर था वञणु चाहियूं पिया। शायदि इन जे करे बि परमेश्वर जेको आहे उनखे ओॾी महिल ई ख़तमु न कयो। उनजे अलावा मुंहिंजा प्यारा, अॼु शैतान जेके बि तकलीफ़ूं खणी अचे थो पियो, परेशानियूं खणी अचे थो पियो, तव्हां ॾिसंदव उनजे विच में जेके परमेश्वर जा ॿार आहिनि, जेके परमेश्वर सां मिलणु था चाहिनि, जेकी महिनत करे रहिया आहिनि, उन तकलीफ़ुनि उन परेशानियुनि जे विच में बि बीह करे मज़बूत बणिजी करे परमेश्वर खे चवनि था, तूं ई असांजो राजा आहीं, असां तोखे कोन छॾींदासीं। हिन जो मतिलबु आहे शैतान किथे न किथे इस्तेमालु थी रहियो आहे परमेश्वर जे ॿारनि खे अञा मज़बूत करण जे लाइ। मुंहिंजा प्यारो, इन जे करे बि शायदि शैतान जेको आहे उन समय ते ख़तमु न कयो हुयो, परमेश्वर उनखे ओॾी महिल ख़तमु न कई। मुंहिंजा प्यारो, मूंखे ख़बर आहे जेॾीमहिल मां इहे ॻाल्हियूं करे रहियो आहियां तव्हांजे दिलि में शायदि इहो सुवालु अची सघंदो आहे त पोइ भैया छा शैतान हमेशह खां ईअं कमु कंदो रहंदो, परमेश्वर हमेशह हुनखे हलणु ॾींदो? न मुंहिंजा प्यारो, बाइबिल जेको परमेश्वर जो वचन आहे प्रकाशित वाक्य में स्पष्ट तरीक़े सां ॿुधाए थो पियो। उनजे अलावा मती रची सुसमाचार में बाइबिल स्पष्ट तरीक़े सां ॿुधाए थो पियो कि परमेश्वर शैतान खे नर्क में विझण जे लाइ पहिरियों ई योजना ठाहे छॾी। शैतान हमेशह सां ईअं भरमाईंदो कोन रहंदो, हमेशह सां उहो माण्हुनि खे परेशान कंदो कोन रहंदो। बाइबिल चए थो पियो कि हुनखे
नरक जे कुंड में हमेशह हमेशह जे लाइ विधो वेंदो। ऐं जेके परमेश्वर जा ॿार आहिनि, जेके उनखे ॻोल्हनि था पिया, जेके उद्धार पाईंदा, जेके सच्चाईअ सां परमेश्वर खे चवनि था न प्रभु तूं मूंखे खपी, कुझु बि थी वञे, हर तकलीफ़ूं हर मुसीबतुनि में, मुंहिंजा प्यारा उहे हमेशह हमेशह जे लाइ परमेश्वर सां गॾु परमेश्वर जे स्वर्ग में रहंदा, शांति में रहंदा, आनंद में रहंदा। मुंहिंजा प्यारा शैतान जो अंत आहे, हिकु समय ईंदो, उहो ज़रूरु थींदो, पर उन खां पहिरियों परमेश्वर चए थो पियो, परमेश्वर रोके वेठो आहे, छोकी उहो चाहे थो पियो कि तव्हां मां खे अॼु मौक़ो मिली वञे, असां अॼु चुनाव करे वठूं कि असांखे परमेश्वर खपे, असां अॼु बदिलजी वञूं कि परमेश्वर असांखे खपे। मुंहिंजा प्यारो सवाल जेको आहे उहो अॼु बि उहो ई आहे कि तव्हां चाहियो था कि न। परमेश्वर त चाहे थो, पर अगरि तव्हां चाहियो था कि न, अगरि तव्हां चाहींदव त परमेश्वर तव्हांखे हर तरीक़े जी मदद कंदो, शैतान खां बि बचाए रखंदो, हुनजी जेकी ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हांखे सम्झाए ॾींदो, हर तरीक़े जी मदद तव्हांखे परमेश्वर जी ओर सां मिलंदी। पर परमेश्वर ज़बरदस्ती कोन करणो वारो आहे। तव्हां चाहींदव त ज़रूरु परमेश्वर तव्हांजी सहायता कंदो। परमेश्वर तव्हांखे